पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सिंध असेंबली मेंबर दुआ भुट्टो पंहिंजे मुड़ुस सिंध असेंबली मेंबर ऐं मुख़ालिफ़ धुर अॻवान हलीम आदिल शेख खां खुला वठण लाइ अदालत सां राब्तो करे छॾियो आहे। हलीम आदिल शेख PS 99 कराची ईस्ट जॾहिं त दुआ भुट्टो औरतुनि जी मख़सूस सीट तां सिंध असेंबली मेंबर बणी। ॿिन्ही जो वास्तो तहरीक इंसाफ़ सां आहे। ॿिन्ही 2018 जी आम चूंडुनि जे फौरी बाद शादी कई हुई, पर 3 सालनि ताईं इन शादीअ खे गुझो रखियो वियो हो। बाद में सेप्टेंबर 2021 में दुआ भुट्टो वटि पुट जी पैदाइश थी त शादीअ जो एतिराफ़ कयो वियो। दुआ भुट्टो सां हलीम आदिल जी इहा ॿी शादी हुई ऐं संदन उमिरि में बि 20 सालनि जो फ़र्क़ु आहे। हलीम आदिल शेख 7 ॿारनि जो पीउ ऐं 56 सालनि जो आहे, जॾहिं त दुआ भुट्टो जी उमिरि सिंध असेंबली जी वेबसाइट ते मौजूदु नाहे। शादी जे 4 सालनि खां पोइ दुआ भुट्टो मुख़्तलिफ़ सबबनि जे करे मुड़ुस खां खुला लाइ अदालत सां राब्तो कयो आहे। दुआ भुट्टो हलीम आदिल शेख खां खुला वठण लाइ मलीर जी फैमिली कोर्ट में खुला जी दरख़्वास्त दाख़िल कंदे फ़ैसिलो जल्द ॿुधाइण जी अपील कई आहे। दुआ भुट्टो खुला लाइ मुख़्तलिफ़ सबबनि जो ज़िक्र कंदे ॿुधायो आहे त ॿिन्ही विच में कुझु ख़ानदानी ऐं निजी मसइला थी पिया आहिनि, जंहिं सबबु हू हाणे वधीक गॾु नथा रही सघनि। जोड़े खे 1 साल जो पुटु आहे, जेको हिन वक़्तु माउ सां गॾु रहे थो। खुला खां पोइ इम्कानी तौर ते ॿई हिक ई सियासी पार्टी यानी PTI में न रहंदा, जॾहिं त इन हवाले सां कुझु बि चवणु वक़्त खां अॻु हूंदो।